नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त यूथ एक्शन कमेटी अॻुवाण सिंधु नवाज़ घांगरो चयो त कंडियारो में क़ौमी शाहराह ते पुरअमन एहतजाज कंदड़ औरतुनि ते पुलिस पारां तशद्दुद कयो वियो। हाणे वरी केस बि औरतुनि ते दाख़िल कयो वियो, जेको मज़म्मत जोॻो अमल आहे। मक़तूल अयाज़ घांगरो जे वारसनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हरासा करे केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। औरतुनि खे हरासा करण वारे अमल ख़िलाफ़ सुभाणे कंडियारो में सख़्तु एहतजाज रिकॉर्ड करायो वेंदो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार नेशनल प्रेस क्लब कंडियारो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो आहे। जेको वाक़ियो दरपेश आयो आहे उन ते जेतिरी मज़म्मत कजे, जेतिरो बि मज़म्मत कजे, असां सम्झूं था उहा घटि आहे। जो हक़ आहे जॾहिं उहे एहतजाज कनि था त उन्हनि जी औरतुनि ते लाठी चार्ज थिए थी, उन्हनि ते तशद्दुद थिए थो, उन्हनि खे घीलियो वञे थो रोडनि ते। उन्हनि जे बच्चनि जी हालत ॾिसो त केतिरा निशान थी विया आहिनि उन्हनि जी औरतुनि जा ज़ख़्मी थी वियूं आहिनि। ऐं DSP चए थो त मूंखे धक लॻा आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ज़ाहिर आहे जॾहिं हिकु माण्हू एहतजाज कंदो, तव्हां हुननि खे उठाइण जी कंदो, उन्हनि ते तशद्दुद कंदो, त माण्हू डिफेंस पंहिंजी कंदो, माण्हू पंहिंजो सोचींदो। उनमें अगरि DSP खे, उहो बि DSP जंहिंखे वर्दी बि नाहे पाती, DSP खे वर्दी बि नाहे पाती, छा लेडीज़ पुलिस न हुई? उन्हनि खे औरतुनि सां जेको वीडियो तव्हां ॾिठो, सभई सबूत मौजूदु आहिनि। एतिरो उन्हनि ते तशद्दुद कयो वियो आहे, मर्दनि उन्हनि खे गीले गीले मारियो आहे। इहो किथां जो कानून आहे? ही किथां जी जमहूरियत आहे? पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे। किथे आहे बिलावल भुट्टो? किथां जी हीअ जमहूरियत आहे त जॾहिं एहतजाज कयो वञे त अहिड़ो अशर? खून बि हिननि जा थिया आहिनि, बच्चो बि हिननि जो मारियो वियो आहे, नौजवान बच्चो 17-18 सालनि जी हुननि जी उमिरि हुई। माण्हू बि हुननि जा खणा था वञनि। DSP चए थो असां इन्वेस्टिगेशन कयूं था। इहा कहिड़े क़िस्म जी इन्वेस्टिगेशन आहे त तव्हां चोरनि वांगुरु माण्हुनि खे किथां खणी था वञो? पहिरीं चओ था त उहो माण्हू असां वटि न आहे, पोइ जॾहिं एहतजाज थिए थो 7-8 कलाक रोड ब्लॉक कया वञनि था, उन खां पोइ उहो माण्हू तव्हां वापसि ज़ाहिर कयो था। छा इहा ज़्यादती न आहे? असां सम्झूं था DSP जेको शुरू खां मुलविस रहियो आहे, ऐं SP जेको उन्हनि जी ॿोली ॻाल्हाए रहियो आहे। जॾहिं औरतुनि एहतजाज कयो, औरतुनि ते तशद्दुद कयो वियो, राति जो वरी FIR अॼु उन्हनि ते कटी वई आहे। उन्हनि ई औरतुनि ते ई FIR कटी वई आहे। इहो किथां जो कानून आहे? असां सम्झूं था उहा उन FIR खे रद्द कयो वञे ऐं हिन DSP ऐं SP ते FIR कटी वञे। हेतिरो ज़ुल्म, हेतिरो हिन दौर में असां सम्झूं था हिन खां वधीक कहिड़ी ज़्यादती आहे त औरतुनि खे एतिरो तशद्दुद गीले मारियो वियो आहे। पोइ हिते छा पियो हले? हीअ को वाना वज़ीरिस्तान न आहे, हीअ सिंध धरती आहे जिते औरतुनि जो एतिराम कयो वेंदो आहे, हुनखे सख़्तु क़ुरान जे बराबरि सम्झो वेंदो आहे, हुनजी चोली जी हिफ़ाज़त कई वेंदी आहे। पर हुननि जा चोला फाड़िया विया, उन्हनि जे ॿारनि सां ज़ुल्म, इन सालनि जा नंढड़ा सालनि जा मासूम ॿारनि सां जेको ज़्यादती थी आहे, उहा कंहिंखे बि ॾिसणु नथी अचे। बाक़ी चवनि था DSP खे धक लॻाए, DSP खे धक लॻाइनि त उनजी वजूहात हुई। माण्हुनि खे कहिड़ी ख़बर उहो DSP आहे? छा उहो वर्दीअ में हो? कंहिंखे कहिड़ी ख़बर उहो DSP हो? कंहिंखे कहिड़ी ख़बर उहो केरु हो? इन करे असां सम्झूं था हिकु त पुलिस खे अचणु घुरिजे हा विच में, जे उहो एहतजाज हुननि जो हक़ हो, माण्हू हुननि खे ज़ाहिर कयो ॾिनो वञे हा, पर माण्हू हुननि खे ज़ाहिर न कयो ॾिनो वियो, इन करे हुननि एहतजाज कयो। हाणे बि हुननि ते FIR कटी वई आहे। सॼी ॾींहुं राति हू परेशान आहे, घरनि मां नथियूं औरतूं निकिरनि, को कमकार नथियूं कनि, हुननि खे बार पुलिस हुननि जे घरनि जे पोयां चौधारी घुमे थी। भई खून हुननि जो थिए वियो आहे, माण्हू हुननि जा घुमनि था, कहिड़े तहत हुननि खे प्रेशराइज़ कयो था? तव्हां अॻे घुर जो साथारी छो करे बणे वेठायो? हे तव्हांजा, असां सम्झूं था पुलिस वॾेरनि जी वंगारी आहे, उहा ज़्यादती करे रही आहे माण्हुनि सां। कल्ह जेको अशर थियो आहे, जेको रोड ते जेको औरतुनि ऐं बच्चनि सां अशर थियो आहे, हिते को वाना वज़ीरिस्तान न आहे। सिंध में असां पुरअमन सिंध चाहियूं था, पीसफुल सिंध चाहियूं था। अहिड़ो अमल कतई बर्दाश्त न कयो वेंदो। हिकु त हिन DSP खे हटायो वञे, ॿियो SP खां पुछाणो थिए त FIR कहिड़े तहत कटी वई आहे, कहिड़े तहत तव्हां हुननि माण्हू मज़लूम माण्हुनि ते, हुननि औरतुनि ते FIR कटी आहे, ऐं अॼु बि तव्हां हुननि जे सॼे ॻोठ जे साम्हूं जेको आहे पहिरां करे बीठा आहियो। इहो छा आहे? इहो तव्हां चाहियो था उहे FIR था हथु कटनि, उहो पंहिंजे बच्चे जेको 18 सालनि जो नौजवान पुटु हो, हिन वईअ सां थियो हो, हुनजी FIR था उहो हथु खणनि? ईअं कतई बि कोन थींदो। हीअ चाहिनि था न असां वॾेरनि जे औताकुनि में ईंदासीं, न असां फ़ैसिलो कंदासीं, असांजो कानून ई फ़ैसिलो कंदो, पोइ जेको फ़ैसिलो थिए असांखे क़बूल आहे। हाणे हिनखे प्रेशराइज़ करे, हिनखे हिरासा करे उहा FIR ख़तमु कराइण जी कोशिशि कई पई वञे, हुननि माण्हुनि जा नाला ख़तमु कराइण जी कोशिशि कई पई वञे। इन करे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन लाइ हिननि खे हिरासा कयो पियो वञे। असां सम्झूं था इहा ज़्यादती आहे।
इहा इंतिहाई जी दर्जे जी ज़ाती आहे जेको ज़ुल्म असां किथे बर्दाश्त न कंदासीं। जे इहा FIR रद्द नथी थिए त असां वरी इन ई साॻे रोड ते एहतिजाज कंदासीं। ॿ ॾींहं बीहणो पियो, असां सॼे ॻोठ सां सॼी औरतुनि सां उन्हनि बच्चनि ॿारनि सां इन रोड ते वेंदासीं। पोइ FIR कटणी आहे त भले तव्हां असां ते FIR कटियो, उहा FIR असांखे अखियुनि ते आहे। बाक़ी इहो ज़ुल्म असांखां बर्दाश्त कोन थींदो, इहा बर्बरीत इहा असांखां बर्दाश्त कोन थींदी त जेका ॾुआरी आहिनि उनखे छॾे उहो खुलम खुला घुमंदा वठनि, जेका मज़लूम माण्हू आहे उनखे तव्हां प्रेशराइज़ कयो, उन्हनि ते ज़ुल्म कयो। इन करे असांखे IG सिंध वज़ीर आला बिलावल भुट्टो सिंध हुकूमत सां इहा इल्तिजा आहे त महिरबानी करे हिननि जी तव्हां ॿुधो, न त अहिड़ो एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो ऐं पोइ भले तव्हां असां ते FIR कटो, छा बि कयो, असां पंहिंजे मज़लूम माण्हुनि सां गॾु हूंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।